फिर माया सलाउद्दीन नवानी सीरी ऑफ सिंधी आर्ट्स क्लास नंबर 33। अज असो जो टॉपिक है बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स के अंदर वो है पास्ट इंडेफिनिट सिंपल या पास्ट टेंस। हाँ तुम समझी विया हूंदो तो बोर्ड से ही नाला छो लिखा छाजे करे तो गुजरियल क्लासन के अंदर असां प्रेजेंट सिंपल या प्रेजेंट इंडेफिनिट या प्रेजेंट टेंस पढ़ियोसीं उनके डिटेल्ड अंदाज में समझोसीं। मां तव्हांखे इल्तमास भी कयो हुयो त जंहिंजो इहो टेंस क्लियर थी वियो त बकाया हू मूव तकड़ी कंदो। सो अॼु असांजो टॉपिक है पास्ट इंडेफिनिट टेंस ऐं ही डायरेक्ट जो डायरेक्ट बैकबोन आ प्रेजेंट सिंपल टेंस जो। ठीक है ना, तव्हांखे उहो क्लियर हूंदो त हे आराम सां समझी वेंदा तव्हां। In definition, a verb which denotes that an action took place in past time. Simple आ, यानी present simple tense में कोई भी कम मौजूदा वक्त में पे थे हे वरी असांजो गुज़िरियल वक्त में थियो हूंदो, यानी माज़ीअ जी ॻाल्हि कंदासीं असां हिन में। पास्ट टेंस हूंदो इन जे लाइ त असां माज़ीअ खे ज़ाहिर कंदा आहियूं। अच्छा, हाणे जेको पास्ट इंडेफिनिट टेंस आ उन जे लाइ हिकिड़ी शइ त इहा त हिन जो हेल्पिंग वर्ब डिड आ, इहो यादि करे छॾींदा। बे नंबर ते इन जो सेकंड फॉर्म इन में इस्तेमाल थींदा वर्ब जो। असां फॉर्म्स पढ़ियूं आहिनि ऐं तव्हां सां कंटिन्यूअसली ग्रुप में उहे शेयर भी थियनि थियूं, जेके लिस्ट आहिनि तव्हां उन्हनि तो भी स्टडी कंदा हूंदव त हिन में वर्ब जी कहिड़ी फॉर्म थी लॻे, सेकंड फॉर्म थी लॻे। ऐं सेकंड फॉर्म छाखे चइबो आहे असां ऑलरेडी उहो बि सम्झी आया हुआसीं। हाणे जेको इन जो मॉडल या हिकिड़ो एग्जाम्पल तौरु हिकिड़ो चऊं त उहो आहे दे ट्राइड देयर लक, उन्हनि पंहिंजी क़िस्मत आज़माई। ठीक है, प्रेजेंट सिंपल टेंस में छा मामानी खावा थो, हिन में चंदा मामानी खाधी बस। ॾिसो हिन जो कहिड़ो जुमलो आहे त दे ट्राइड देयर लक। हे जेको ट्राइड आहे इहो छा आहे, सेकंड फॉर्म आहे, यानी फेल जी कहिड़ी शिकिल लॻल आहे हिते ॿी लॻल आहे ऐं हिन जी माना तव्हांजे साम्हूं आहे। ॿियो अल्ताफ टुक पिटी ऑन द पुअर, यानी अल्ताफ ग़रीबनि ते रहम कयो, अल्ताफ ग़रीबनि ते रहम कयो। हिन जो फर्स्ट फॉर्म आहे टेक। ठीक है, त असां हिते सेकंड फॉर्म लगायो आहे टुक। ऐं टियों आहे शी बर्न द कैंडल, हुन मेणबत्ती ॿारी। हिन जो फर्स्ट फॉर्म चाहे बर्न ऐं असां हिन में सेकंड फॉर्म लगायो आहे बर्न। हाणे ॾिसो ही कुछ जुमला हुया जिन खे असां जेको आहे रिप्रेजेंट कयोसीं। हाणे प्रेजेंट सिंपल टेंस या पास्ट सिंपल टेंस तव्हांखे डेली लाइफ में घणे क़दुरु इस्तेमाल करण लाइ मिलंदो, पर हुन जो स्ट्रक्चर छा आहे, पहिरियों सब्जेक्ट रखंदो, पोइ सेकंड फॉर्म वर्ब जी ऐं उन खां पोइ आख़िर में असां हिन में ऑब्जेक्ट रखंदा आहियूं। ऐं ऑब्जेक्ट खां पोइ जेका ॿी का ॻाल्हि आहे, को वधाव आहे, को मतिलबु ईअं बि चइबो आहे त दे प्लेड गेम इन ब्यूटीफुल ग्राउंड ऑफ कराची, हुननि कराचीअ जे हिकु ख़ूबसूरत ग्राउंड में रांदि खेॾी, प्लेड। ठीक है, त हाणे इहो तव्हांजे मथां आहे त हुन जुमिले खे पोइते केतिरो था वधायो, पर जुमिले जो बेस छा आहे, दे प्लेड, उन्हनि खेॾियो। पोइ छा आहे, गेम खेॾियऊं, छाते जेको आहे कहिड़े ग्राउंड में खेॾियऊं, काथे खेॾियो, इहो तव्हां भले वधाईंदा वञो। ऐं हिन टेंस में अगरि करेक्ट इनकरेक्ट ईंदो त यादि रखी छॾियो। अगरि मां तो चवां त मिसाल दे केम येस्टरडे, ठीक है, उहे काल्ह आया। हाणे अगरि मां हिते तव्हांखे चवां तो हिन खे ड्राहे, ठीक है ना, वर्ब ड्राहे, मां तो चवां कम, केम, कम। अच्छा, हे फर्स्ट फॉर्म तस, हे सेकंड फॉर्म तस, हे थर्ड फॉर्म तस कम जो। तव्हां को तो पुछां हिननि वर्ब्स मां हिते कहिड़ो लॻंदो, यानी ॾिसो सिंपल टेंस किथे असांखे कीअं अची सघे थो टेस्टनि में, हिन तरीक़े सां बि अची सघे थो। तव्हां ॾिसंदो दे, हाणे हिन में लॻणो त कम ई आहे, पर असां हिन खे ॾिसी करे असां अंदाज़ो कंदासीं त हिते असांखे सेकंड फॉर्म लॻाइणो आहे। छाजे करे त काल्ह जी ॻाल्हि थो करे। अगरि हिते टुडे लिखियल हुजे हा त पोइ त असां चवंदासीं कम, छो त असां पढ़ी आया आहियूं न त उहो अॼु जे जेको आहे मौजूदा वक़्त खे जेको रिप्रेजेंट कंदो आहे उहो प्रेजेंट सिंपल कंदो आहे। हिते मां छा लॻायुमि, सेकंड फॉर्म लॻाईंदुमि, छाजे करे त हिते येस्टरडे। हाणे ईअं हिननि जो प्रैक्टिकल इस्तेमालु आहे। अच्छा, हाणे ॿिए नंबर वारो जेको असांजो पोर्शन आहे हिन में त सवाली नाकारी ऐं ताक़ीदी कीअं ठहंदो आहे, अचो त हुनखे ॾिसूं था। हिकिड़ो जुमिलो खयो, अहमद प्लग्ड फ्लावर। ऐं ॿी ॻाल्हि यादि रखी छॾियो त हिन में डिड जेको हेल्पिंग वर्ब आहे इहो सभिनी सां लॻंदो, यानी असां डू ऐं डज़, जीअं डू असां आई वी यू दे सां पिया लॻायूं, बट नालनि सां पिया लॻायूं, पर असां डज़ कंहिंसां पिया लॻायूं, सिंगुलर, यानी ही शी इट या कोई नालो हुजे।
पर ये डिड सभिनि सां लगंदी। सब जेके भी प्रोनाउन आहिनि, नाउन आहिनि, सब जो सब छा इस्तेमाल कंदा, डिड इस्तेमाल कंदा। कंडीशन नंबर 1 याद करे छॾियो त जेको अफर्मेटिव सेंटेंस आहे, पहिरियों सेंटेंस आहे, हाकारी सेंटेंस आहे, उन में डिड इस्तेमाल असां न कंदासीं। डिड इस्तेमाल कंदासीं जॾहिं असां हिनखे नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं। मिसाल अहमद डिड नॉट, या हिनखे डिडंट कंदासीं। ठीक आहे, डिड नॉट या डिडंट। ऐं ॿी कंडीशन नंबर कहिड़ी आहे त तव्हां जॾहिं डिड इस्तेमाल कयो था त हिन जो फर्स्ट फॉर्म रखंदव। ठीक आहे, हिते लिखंदासीं प्लग, ऐं मां हिते लिखी थो छॾियां फर्स्ट फॉर्म। पंहिंजी कॉपी में ईअं नोट करे छॾींदो त जॾहिं डिड ईंदी त हिते असां वापसि फर्स्ट फॉर्म इस्तेमाल कंदासीं, सेकंड फॉर्म इस्तेमाल न कंदासीं, पोइ आख़िर में ऑब्जेक्ट जो फ्लावर। ठीक, त हाणे छा कयो अथव, नेगेटिव कंडीशंस ॿ यादि रखी छॾींदो तव्हां। हाणे जो इंट्रोगेटिव तव्हांखे ख़बर आहे प्रेज़ेंट सिंपल में छा पिया कयूं, डू एट डज़ अॻियां था खणी अचो, हिन में डिड अॻियां खणी अचो, डिड अहमद प्लक फ्लावर, सवाल जी निशानी। शाह अहमद गुल पटियो, हाणे शाह अहमद गुल न पटियो, यानी सवाल ही न करे, डिड अहमद नॉट प्लक फ्लावर, सवाल जी निशानी। हिन जो इम्फेटिक भी छा सां, डिड सां थींदो, डू डज़ ऐं डिड। जॾहिं भी अहिड़े क़िस्म जा हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि त असां छा इस्तेमाल कंदा आहियूं, इम्फेटिक में खाली उहो ई हेल्पिंग वर्ब। मिसाल अहमद डिड प्लक फ्लावर, हे इम्फेटिक थियो। अच्छा, हिन जी मां माना त बि ॿुधाई तव्हांखे, अहमद त गुल पटियो, ठीक आहे, या अहमद सचपच गुल पटियो, अहमद वाकई गुल पटियो। अहिड़े क़िस्म जो हिन जो कंस्ट्रक्शन आहे। ही पंहिंजी कॉपी ते वंस नोट कयो, बाक़ी जेके ॿिया जुमला थींदा उहे पाण ई तव्हां तब्दील करे वेंदो हिन स्ट्रक्चर खे अॻिते पोइते करे। ही तव्हां ज़रूरु पंहिंजी कॉपी ते नोट कंदो। हाणे कुझु असां इन सिंपल टेंस जा मिसाली जुमला लिखिया आहिनि बोर्ड ते, उनखे असां डिस्कस कंदासीं। मिसाली जुमला असां हिनजे करे ॾिसंदा आहियूं आख़िर में त जीअं असांखे ख़बर पए त हे टेंस हिन मोड़ ते हिन तरीक़े सां इस्तेमालु थिए थो, ऐं हिन क़िस्म जा जुमला बि असां हिन में ॻाल्हाए सघूं था। हाणे पहिरियों जुमलो आहे, समवन केम इन माय ड्रीम लास्ट नाइट, कोई मुझे ख्वाब में आयो, यानी काल रात या गुज़िर रात को मुझे ख्वाब में आयो। हाणे समवन असां उते इस्तेमाल कंदा आहियूं जाते असांखे कंहिं शइ खे हाइड करणो हूंदो आहे। ठीक आहे, मिसाल हिकिड़ो कॾहिं कॾहिं कंदा आहियूं न, यार मूंखे तुंहिंजी इहा शइ ख़बर पई आहे, तव्हां कंहिं ॿुधायो, मूंखे कंहिं ॿुधायो, ऐं मूंखे कंहिं माण्हूअ ॿुधायो। हाणे हिते तव्हां समवन यूज़ कंदा आहियो, समवन किथे इस्तेमालु कंदासीं, जिते कंहिं बि माण्हूअ खे हाइड करणो हूंदो आहे। त चयोसीं त समवन केम इन माय ड्रीम लास्ट नाइट को मुझे गुज़िर रात को मुझे ख्वाब में आयो। त हाणे ॾिसो तव्हां हिते सेकंड फॉर्म लॻियल आहे, ऐं उन खां पोइ हीअ माय ड्रीम, असां जेके गुज़िरियल शयूं पढ़ंदा आहियूं, अगरि उहे बि हिते थोरो थोरो टच कयूं, इन्हनि शयुनि जो बि मज़ो वठूं जेके पढ़ियूं आहिनि, त ॾिसो माय असांजी पॉज़ेसिव केस आहे, पर पॉज़ेसिव केस ऑफ एडजेक्टिव आहे। छाजे करे त माय पाण सां छा खयों आहे, ड्रीम खयों अथईं। सो नंढियूं नंढियूं शयूं अगरि असां डिस्कस कयूं, इन त प्रेपोजिशन खे ज़ाहिर थी करे असां ऑलरेडी ॾिसी आया आहियूं। लास्ट नाइट छा खे थो ज़ाहिर करे, एडवर्ब ऑफ टाइम, यानी गुज़िरियल रात। जेका शइ ख्वाब में आई उहा छा आई, लास्ट नाइट, जाने जाते माना हिकिड़ो टाइम खे मेंशन थो करे, त कॾहिं थियो, गुज़िरियल रात, हे असांजो एडवर्ब आहे। अच्छा, माय ड्रीम केम ट्रू, मुंहिंजो ख्वाब सचो थियो। ठीक आहे, त हिते असांजो केम लॻो आहे, सेकंड फॉर्म लॻो आहे। ट्रांसलेशन तव्हां लिखंदा वेंदा कयो, मां ॿुधाईंदो आहियां, छो त माना लिखण सां वरी जुमला घटि लिखवा, इन करे उहे इंग्लिश लिखी असां माना ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे, त माना तव्हां लिखी वठिजो। टियों, गॉड ब्लेस्ड मी विथ एन ओबीडिएंट सन, ख़ुदा मूंखे हिकु फर्मा बरदार पुटु ॾिनो आहे। ठीक आहे, या ख़ुदा मूंखे हिकु फर्मा बरदार पुट सां नवाज़ियो। ठीक आहे, त असां हिते ब्लेस्ड था लॻायूं, यानी इहो बि माज़ीअ जी ॻाल्हि था कयूं। उन खां पोइ चौथो नंबर आहे, व्हाट डिड द टीचर टीच यू यस्टरडे, तोखे कल्ह उस्ताद छा सेखारियो। टियों नंबर आहे, द प्रिंस डाइड इन द प्राइम ऑफ हिज लाइफ। ठीक आहे, त शहज़ादो पंहिंजी फू जवानीअ में, यानी हिकिड़ी सफ़ा पीक जेका जवानी हूंदी आहे उन में गुज़ारे वियो। ठीक आहे, त प्राइम ऑफ हिज लाइफ, त इहो तव्हां हिन जी माना लिखंदो। 6 नंबर आहे, हिज ऑल एफर्ट्स एंडेड इन स्मोक, हिन जूं सभु कोशिशूं रायगान वयूं, अजायूं वयूं, उन जी ट्रांसलेशन अथव। 7 आहे, आई लव्ड हर विद द कोर ऑफ माई हार्ट,
मां उनखे पंहिंजे दिल जे गहराइनि सां चाहियो, इन जी ट्रांसलेशन थींदी। 8 नंबर आहे हर फेस टर्न्ड प्लेस, हुन जो चेहरो ज़र्द थी वियो, हिन जो चेहरो ज़र्द थी वियो, माना चवंदा आहिनि चेहरे जो रंग ई तुंहिंजो मटिजी वियो। सही आहे। 9 नंबर आहे यू गॉट मी रॉन्ग, तव्हां मूंखे ग़लति सम्झो। ठीकु आहे न, गाट यानी इन जो फर्स्ट फॉर्म गेट आहे, पर हिते गाट लॻल आहे त हिते पास्ट जी ॻाल्हि थो करे, त यू गाट मी रॉन्ग, तव्हां मूंखे ग़लति सम्झो। उन खां पोइ 9 आहे सडनली डोर ओपनड, ओचितो दरवाज़ो खुलियो, एंड द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ, ऐं जीअं ई दर खुलियो दरवाज़ो खुलियो ऐं बिजली हली वई। हिते तव्हांखे एंड छा थी लॻे? कंजक्शन, यानी ॿिनि जुमलनि खे मिलाए थी, हिकिड़ो हे जुमलो आहे, हिकिड़ो हे जुमलो आहे, ऐं ॿई जुमला मुकमल। त ॾिसो सडनली द डोर ओपन, ओचितो दर खुलियो पूरो थी वियो, द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ, बिजली हली वई। त हिते ऐं जेको आहे ॿिनी जुमलनि खे पाण में मिलाए थी। सो काफ़ी नंढियूं नंढियूं शयूं असां जेके अॻ में पढ़ियूं आहिनि ऐं उहे बि असां हिते डिस्कस कयूं था, त काफ़ी शयूं रिकॉल बि थियनि थियूं, ख़बर बि पए त असां केतिरो बूस्ट थिया आहियूं। हाणे तव्हांजे साम्हूं कुझु जुमला आहिनि सिंधीअ में, उन्हनि जुमलनि जी वोकेबलरी बि तव्हांखे ॾिनी वई आहे। कोशिशि कंदव त इनखे प्रैक्टिस कयो, इनखे मतिलबु इनखे ट्रांसलेट बि कयो, ऐं प्लस में इनखे नेगेटिव इंट्रागेटिव में बि तब्दील कयो, ऐं पंहिंजी कॉपी ते हिन जो जेको आहे सो जुमलनि जो स्ट्रक्चर ज़रूरु लिखंदव, त जीअं तव्हांजी वधि खां वधि प्रैक्टिस थिए। उमेदु आहे त अॼु जो क्लास जेको पास्ट सिंपल टेंस ते हुयो या पास्ट इंडेफिनेट टेंस ते हुयो या ख़ाली पास्ट टेंस ते हुयो, तव्हांखे सम्झ में आयो। त इंशाल्लाह ईंदड़ क्लास में मिलंदासीं, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।